सिंध एक्शन कमेटी पारां जेके आहिनि सो सिंध में जेके वसीलनि सां गॾोगॾु जेके आहिनि सो सियासी जेके चैलेंजिस हुआ उन्हनि जे लाइ सिंध नेशनल कॉन्फ्रेंस कोठाई वई आहे, जंहिंमें सियासी सां गॾोगॾु कॉन्फ्रेंस जेके अॻुवान आहिनि उहे बि पहुची विया आहिनि। पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेको सिंध नेशनल कॉन्फ्रेंस जे हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। जेके हुकुमरान जमायत ऐं ॿिया इदारा जेके प्रेस कॉन्फ्रेंसूं था कनि न, उहे मुल्क में जमहूरियत खे त घुटो ॾेई चुका आहिनि। अदलिया सुप्रीम कोर्ट ख़तमु करे पंहिंजी अदलिया ठाहे मथां उन ते नाफ़िज़ करे चुका आहिनि ऐं पार्लियामेंट खे पंहिंजे जूते हेठां रखी चुका आहिनि। ऐं जंहिं नमूने सां आइनी तरमीमूं करायूं अथनि उहो कंहिं सां आलमी आशिकार आहे, कंहिं पढ़ियो बि कोन, बहस बि न कयो। उन करे हिते सिविलियन मार्शल आहे। असीं कोशिशि था करियूं त इहा ख़ौफ़ जी फ़ज़ा न पैदा थिए। पाकिस्तान हिकिड़ो जमहूरी मुल्क आहे, असांजा हिकिड़ा हक़ आहिनि ऐं उहे असांखे हक़ नथा ॾियनि। ख़ुशूसन पाकिस्तान पीपल्स पार्टी 144 हणी असांखे जलसे जुलूस खां मना करे वेठी आहे। असां जॾहिं करियूं था त FIR थियनि ऐं पाण वेठा जलसा कनि। सो इहो इन करे पिया कनि त ख़ौफ़ जी फ़ज़ा जारी हुजे ऐं तेज़ी सां उहे असांजे वसीलनि जा फ़ैसिला हुजनि, वसीलनि खे विकिणण जा हुजनि, समुंड जा हुजनि, पाणीअ जा हुजनि, ज़मीनुनि जा हुजनि या जाग्राफ़ी वहदतनि ते के वार हुजनि त उहे करे सघनि। सो हू उन जी तयारी कनि पिया। असां उनखे बचा जी लाइ जेके 4 बचिया आहियूं उहे कोशिशि करे गॾियल राय मां ठाहे ऐं उन जी जदोजहद करण जा। सिंध में हिकिड़ी ॾोहारी सरकार जो कब्ज़ो आहे, जिन जो फ़ैसिलो आहे त करोड़े ॿार स्कूल में न हुजनि, जिन जो फ़ैसिलो आहे त सिहत मर्कज़ तबाह हुजनि, मयारी तालीम जो ख़ात्मो हुजे, मयारी ख़ुराक कोन्हे, माण्हू मानी नथा खाई सघनि। सिंध जो तेल गैस वसीला तव्हां सिंध माण्हुनि खे बिजली नथा ॾेई सघो जो घरनि में बत्ती ॿारे सघनि। हर सतह जी पसमानदगी आहे, गुरबत आहे। असांजा वसीला खसे असांखे बुखियो रखो ऐं चओ त जमहूरियत आहे। जमहूरियत ऐं मुल्की तरक़ी जे नाले में लुटमार जो निज़ाम आहे। ऐं ज़राअत तबाह आहे, इरीगेशन सिस्टम तबाह आहे, एग्रीकल्चर जो ख़ात्मो त आंदो अथनि। म्युनिसिपल इदारा गटर जो पाणी था शहरी पाणी पीअनि। कराची शहर खां वठी शिकारपुर, कंदकोट, सखर उहो बर्बाद आहिनि। सिंध में शहरी ज़िंदगी तबाह आहे, सिंध में ॻोठाणी ज़िंदगी तबाह आहे। सिंध में रुगो धाड़ेल सॼा अथव ॾोहारी, जिन खे रेड कॉर्पेट ते घुराए जदीद हथियार ॾेई माण्हू अगवा कराए। पीका एक्ट या SIFC जहिड़े निज़ामनि जे ज़रिए क़ौमुनि जा वसीला मिनरल्स कसियो, इहो क़बूल न आहे। सिंध जो है मसाइलिस्तान बना हुआ है और हमें चाहिए कि हम लोग बैठें, संजीदा लोग बैठें और देखें, इस तमाम मामले पर गौर करें, कोई हल निकालें। क्योंकि सिंध में आपको पता है कि पानी की कमी, यहाँ पर नौजवानों के लिए नौकरियों का मसला, यहाँ की जो सनत है वो तबाह हो गई है। लोग मशीनरियाँ खोल खोल के बाहर ले जा रहे हैं। यहाँ की ज़राअत तबाह हो गई है, यहाँ की तालीम तबाह हो गई है, यहाँ की सेहत आमा जो है वो नापैद है। तो इन चीज़ों को ये कंटिन्यू नहीं कर सकता। ये इस किस्म के मसाइल सिंध फेस कर रहा है, इस पर ज़रूर कोई ना कोई सोल्यूशन निकालें। मां सम्झां थो त इहो हिकिड़ो सुठो क़दम आहे, असां हिनखे वेलकम था चऊं। घणा मसइला आहिनि, इहो वॾो अहम हो जेकी कॉन्फ्रेंस कोठाई आहे। मां सम्झो त इंशाल्लाह खुली ॻाल्हि थींदी। ऐं जॾहिं असांजी सिंध हुकूमत जेकी आहे जेको ॾाढ ते ज़ोर ते ज़बरदस्ती ते वेठी आहे, इहो असांजे सिंध खे मां सम्झां थो त इहो खपाइण थी चाहे, सिंध खे विराइण थी चाहे। असां वेठा आहियूं, धरती हणी कोन थियण ॾींदासीं। सिंध नेशनल कॉन्फ्रेंस में आयल अॻुवाननि जो मां ॻाल्हियूं ॿुधूं, उन्हनि जो इहो चवणो हो त सिंध खे जेके आहिनि सो दरपेश मसइला आहिनि या सिंध जेके वसीलनि जेके कब्ज़ा कयो पियो वञे या उन सां गॾोगॾु जेके सियासी चैलेंजिस आहिनि त उन्हनि जे लाइ जेको सिंध नेशनल कॉन्फ्रेंस कोठाई वई आहे, इहो हिकु बहितरीनु क़दम आहे। ऐं इन ई क़दम जे ज़रिए असां जेको सो वसीलनि ऐं सां गॾोगॾु जेके सियासी चैलेंजिस आहिनि उन्हनि खे कीअं हल करे सघिजे। कैमरामैन आसिफ अली सां गॾु अनवर बोज़दार, मेहरान TV न्यूज़, कराची।